अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हाज़िर ख़िदमत आहियां मां जो मेज़बान जहांगीर सेड़ो। प्रोग्राम सिंधी शो सां गॾु तव्हां सिंधी शो में ॻाल्हि ॿोल कंदासीं लाइट जी जेका परेशानियूं आहिनि, जेके तकलीफ़ूं आहिनि, जंहिंजे करे माण्हू तमामु घणे जेके आहिनि से अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। हिकु त किरोना जूं तकलीफ़ूं परेशानियूं, ॿिए पासे जेको आहे सो कहर जहिड़ियूं गर्मियूं, ऐं टे पासे बारिशुनि जो सिलसिलो, ऐं उन में वरी जेको आहे सो लाइट जो न हुअणु इंसानी ज़िंदगियुनि में तमामु वॾो ख़ाल पैदा करे छॾियो आहे, परेशानियूं पैदा करे छॾियूं आहिनि। इन सिलसिले में असीं तव्हांखे अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं हैदराबाद जे हवाले सां। त हैदराबाद में जेका असां लाइट जी छा सूरत हाल आहे। हैदराबाद में जीअं आउं तव्हांखे ॿुधायां त सूरत हाल तमामु गंभीर असांखे ॾिसण में अचे थी। हैस्को जी अगरि असीं ॻाल्हि कंदासीं त इंतिहाई मुजरिमानी ग़फ़लत ऐं लापरवाही जो जेको आहे सो मुज़ाहिरो कयो थो वञे हलियो। अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन में 5-5 ॾींहं 6-6 ॾींहं लाइट जेका असां अणलभ आहे। नतीजो इहो थो निकिरे त माण्हू पोइ इन परेशानीअ में तंग थी जेको आहे सो रोडनि ते निकिरी था अचनि, ऐं जेको सरापा एहतिजाज थी था वञनि। उनखां पोइ इन सॼी सूरत हाल में अमन अमान जा जेके आहिनि से मसइला पैदा थियनि था। माण्हू ख़ुदि तकलीफ़ुनि में अचनि था, वापडा वारा पाण बि तकलीफ़ ऐं परेशानी जे में जेको आहे मुब्तला थी था वञनि हलिया। पर इन जो सिधी रीत आम इंसान जी ज़िंदगीअ ते तमामु घणो पवे थो। हिते जे आम माण्हू जो चवणु इहो आहे त जेके असीं बिजली जा बिल बाक़ाइदे अदा कयूं था, तकलीफ़ में बि असीं उहे सभिनी खां वधीक उहो तबिको अचे थो। अगरि असीं एलिट क्लास जी ॻाल्हि कंदासीं, वॾे तबिके जी ॻाल्हि कंदासीं, त उन्हनि माण्हुनि खे एॾियूं तकलीफ़ूं, एॾियूं परेशानियूं न आहिनि जेके हिते आम तबिके जे माण्हुनि खे परेशानियूं ऐं तकलीफ़ूं वापडा जी लाइट न हुअण जे करे अचनि थियूं। ग़रीब पसमानदा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में थिए ईअं थो त ट्रांसफार्मर अगरि सड़ी थो वञे त वापडा जा जेके अहलकार आहिनि उन ट्रांसफार्मर खे ठाराइण जे लाइ हिकु त उते जे कम्यूनिटी जेके उते जा माण्हू आहिनि, जेके मुतासिर माण्हू आहिनि, उन्हनि खे चवनि था त तव्हां फ़ी घर असांखे 200 खां 500 हज़ार रुपए ताईं जेको आहे सो गॾु करे ॾियो त असीं तव्हांखे ट्रांसफार्मर जेको आहे सो लॻाराए ॾियूं। हालांकि इहा सॼी ज़िमेदारी हैस्को जी पंहिंजी आहे। ट्रांसफार्मर अगरि किथे ख़राबु थो थिए त उनखे ठाराइण, लॻाराइण, लाराइण, उहा जेका सॼी ज़िमेदारी इन हैस्को जी अचे थी। पर हिते सूरत हाल इहा आहे त उनजे बावजूदि बि जेको ट्रांसफार्मर अगरि क्रेन ट्रांसफार्मर खे लाहिण जे लाइ घुराई थी वञे या ट्रांसफार्मर खे रखण जे लाइ क्रेन घुराई थी वञे त उनजा पैसा बि जेके आहिनि से कंज़्यूमर खां वरिता वञनि था। त इहे पैसा भरण खां पोइ बि वरी ईअं थो थिए त काफ़ी अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन में 5-5, 6-6 ॾींहं ट्रांसफार्मर जेको आहे सो नथो लॻे, ऐं माण्हू तमामु घणी तव्हां सम्झी सघो था त हिन कहर जहिड़ी गर्मीअ में कहिड़ी जेको आहे सो अज़ाब में जेके आहिनि से मुब्तला थी विया हूंदा। इन सॼी सूरत हाल ते अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं हैदराबाद जे सियासी समाजी अॻुवाणनि सां, शहरनि सां, ऐं जेके मुतासिरा माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू इन सॼे इशूअ खे कीअं था ॾिसनि ऐं इन्हनि जो आख़िर हल छा आहे, हुननि जी नज़र में हल छा आहे, या हिन में जेके आहिनि से बहितरी वापडा जे मामलात में कीअं आणे सघिजे थी। मानसून की बारिशों की वजह से ये इमरजेंसी एक प्लान किया है ज़िले इंतज़ामिया ने, लेकिन ज़िले इंतज़ामिया के और एस्को के जो दावे थे वो दरे के दरे रह गए। हैदराबाद के शहरी, कासमाबाद के शहरी, सिटी हो, लतीफ़ाबाद हो, कासमाबाद हो, पूरे ज़िले के लोग जो है इंतहाई परेशान है। ताजर बिरादरी परेशान है, लोग पीने के पानी के लिए मजबूर है। अभी भी आप अगर साउंड जाएगा तो जनरेटर चल रहा है। आप देख रहे हैं कि जनरेटर पे ज़िंदगी हो रही है, सारा सिलसिला चल रहा है जनरेटरों पे, यूपीएस पे ज़िंदगी चल रही है। तो बहुत ज़्यादा मुश्किल हो गई है और इन हालात में एस्को वाले सुन नहीं रहे। वहाँ पे फरियाद सुनी जा रही है, वहाँ पे कंप्लेन ली जा रही है। जहाँ पर पैसे दिए जा रहे हैं, जहाँ पर रिश्वत देने वाले हैं, तो वहाँ पे ट्रांसफार्मर भी चेंज हो जाता है, वहाँ पे लिंक भी लगा दिए जाते हैं। लेकिन अगर जहाँ पे कोई पैसे देने वाला नहीं है तो वहाँ कोई दाद फरियाद सुनने वाला भी नहीं है। ये इवेंट चल रहे हैं, इवेंटों के दौरान ही अब आवाम भी थोड़ी बहुत सोचती है कि इन इवेंट्स में जो कि 14 अगस्त के हवाले से है, इसके ऊपर प्रोटेस्ट वगैरह भी लोग नहीं कर रहे। हालांकि आपने देखा कि हैदराबाद शहर में मुख्तलिफ जगहों पर मैंने अभी रेशम बाज़ार और दूसरी जो इलाके हैं वहाँ पर भी हमने देखा कि 12 दिन बाद बड़ी मुश्किल से ख़वातीन ने धरना दिया, फिर जाके लाइट आई। अभी भी मैं आपको इतने इलाके गिनवा दूंगा कि उसके लिए अब आप सोचेंगे कि हैदराबाद शहर है, सिंध का दूसरा बड़ा, तीसरा बड़ा शहर है, जिसकी ये हालत है, तो आप बिराड़ी की, दूसरा अंदरूनी सिंध की क्या हालत होगी। तो बहुत बुरी हालत है, लोग पीने के पानी के लिए परेशान है। लेकिन ये जो इवेंट्स चल रहे हैं इसकी वजह से खामोशी है कि ये जो दिन है, ये जो हालात हैं, इस वजह से ज़्यादा बात करना जो है मुनासिब नहीं। लेकिन इंतज़ामिया को और हिस्को के ज़िम्मेदारान को, उसको दिल का दौरा पड़ा चीफ को, लेकिन पूरी हिस्को हैदराबाद जो है वो बैठ गई। चीफ के पास इख्तियार होने की वजह से, पावर उसके पास होने की वजह से यहाँ कोई आर्डर देने वाला नहीं है, वो अस्पताल में पड़ा हुआ है। यहाँ पूरी हिस्को जो है
वो भी चली गई है ICU में। 21 सदी में वञूं पिया, तरक़ी पज़ीर मुल्क आहे, पर हिते ईद वारे ॾींहुं, ऐं लिटरली पर्सन ई पंहिंजो ॿुधाईंदो, सुबुह जो उथियाऊं ईद वारे ॾींहुं सुबुह जो लाइट बंदि लॻी पई आहे। माना सिर्फ़ु वापडा जी नाअहली, वापडा जी करप्शन लफ़्ज़ इस्तेमालु कया, या कुझु माण्हू वापडा जा अहिड़ा आहिनि जिन जी सही माना प्रोग्रेस कोन्हे। ईद वारो ॾींहुं पूरो असांजो बग़ैर लाइट गुज़रियो आहे ऐं एॾो वरस्ट गुज़रियो आहे। ऐं वापडा हिस्को जेके बि उन जा आला अलमदार आहिनि या जेके वॾा अथॉरिटीज़ आहिनि जेके डिसीशन वठनि था, मूंखे सम्झ में नथी अचे त जॾहिं बिजली ऐं हर शइ जो सिस्टम आहे ऐं असां तरक़ी ॾांहुं चवनि था वञूं पिया, पर ॾिसणु नथो अचे। ॾिसो था त हैदराबाद में केतिरी गर्मी आहे ऐं लाइट जॾहिं वेंदी आहे त पुछंदी कोन्हे। पोइ जॾहिं माण्हू रोडनि ते निकिरनि, रस्तनि ते टायर साड़ीनि, पंहिंजी जानुनि खे रिस्क में विझनि, उनखां पोइ ई तव्हां जेको आहे सो ॾिसंदा त हाणे कंहिं न कंहिं तरीक़े सां हिननि खे लाइट ॾियूं, या पैसनि जी ॾे वठि थींदी आहे। त ख़ुदारा प्लीज़ पंहिंजी इस्लाह कयो, ऐं पंहिंजी इस्लाह अगरि तव्हां कंदा त इहो तव्हांजे लाइ ॾाढो सुठो थींदो। छो त जॾहिं माण्हू सफ़ा इरिटेट थियनि था न, त तव्हांजे लाइ इहो सुठो कोन्हे। मूं बि वापडा वारनि सां ॻाल्हायो, उन चयो दी 200 घर आहिनि, 500-500, हाणे आऊं घर मां निकिरां 200-200 रुपया, असीं त पंहिंजो बिल ॾियूं था न, पर हाणे अफ़सोस जो मुक़ाम इहो आहे त 35-40 हज़ार रुपया कंट्रीब्यूशन वठनि था। उहे पैसा केॾांहुं था वञनि, कीअं? ऐं वरी अहिड़े तरीक़े सां था ॻाल्हाइनि। अदी इहा ॻाल्हि तव्हांजे असांजे विच में हुजे, हाणे कंहिंजो मां नालो खणां, त महिरबानी करे अगरि तव्हां पंहिंजे बच्चनि खे हराम खाराईंदा, अॻिते तव्हांखे बि जवाबु ॾियणो आहे। इहा हर हंधि हैदराबाद जे हर इलाइक़े में इहा हालति लॻी पई आहे ऐं असां आवाज़ु उथारींदा रहंदासीं, छो त मुंहिंजो तालुक़ु कंहिं सियासी पार्टी सां कोन्हे। ऐं मां चाहियां थी त सिधा थी वञो ऐं सिधे तरीक़े सां पंहिंजे कम खे सुठो ऐं सस्टेन कयो। लास्ट टाइम यहाँ पे एक वाक़या हो गया था इसको के मुतालिक, लड़के को करंट से जो ना लड़का जहाँ भाग हो गया था। उसके बाद ऐसे बहुत से मसले मसाइल पेश आते हैं, जैसे कि अभी जैसे कि लाइट नहीं होती है, तो जो कोरोना पॉजिटिव जिनके केसेस आए हुए हैं वो बेचारे क्वारंटाइन हुए हैं। ऐसे बहुत मुश्किलात है, ज़ईफ़ लोग परेशान होते हैं और बहुत बिल आ रहे हैं, बड़े बड़े बिल आ रहे हैं, आवाम परेशान है। और मेरी मोहतबाना रिक्वेस्ट है कि प्लीज़ सिंध गवर्नमेंट इस पर ख्याल रखें। जिस तरह आपने वापडा के इशू पर मुझसे सवाल किया, अर्ज है कि पिछले दिनों में हैदराबाद में बरसात की पहली बूंद क्या पड़ी कि लोग शहरी बरसात के लिए तरस रहे थे, लेकिन जब बरसात की एक बूंद पड़ी तो वापडा का मुकम्मल निज़ाम फेल हो गया और वापडा के तमाम ट्रांसफार्मर, तमाम लाइनें ट्रिप हो गई और पूरी रात लोगों ने जाग के गुजारी। और बरसात जो बारान रहमत थी वो बारान ज़हमत बन गई और हैदराबाद में जो वापडा का निज़ाम था वो पूरी तरीके से फेल हुआ और तमाम ट्रांसफार्मर ट्रिप हो गए, तमाम लाइनें ट्रिप हो गई और लोग इंतहाई बदहाली का शिकार थे। और अक्सर हमारे पास हम मरकज़ी हुकूमत से पुरजोर अपील करते हैं कि खुदारा वापडा के पास अगर फ़ंड की कमी है तो उनको फ़ंड दिए जाएँ या वापडा के निज़ाम को मज़ीद वसअत देकर बेहतर किया जाए। क्यों कि जो गरीब कच्ची आबादी है, जो मेरे बैक पर कच्ची आबादी है, उनका 10 दिन से ट्रांसफार्मर गया हुआ है और उनके ट्रांसफार्मर बनाने के लिए बाकायदा पैसे मांगते हैं। तो मैं PTI हैदराबाद की क़यादत से, पाकिस्तान तहरीक इंसाफ की मरकज़ी हुकूमत से और यहाँ की मुकामी वापडा से पुरजोर अपील करता हूँ कि खुदारा वापडा के निज़ाम को फिलफोर बेहतर किया जाए ताकि लोग सुख का सांस ले सकें। लादी बातें बिजली एक मेन चीज़ है। बिजली और पानी अल्लाह की बड़ी नेमत है, लेकिन जब कारोबारी सतह पर बिजली ना हो, पानी ना हो तो बड़ी मुश्किलात होती है। लेकिन जब वापडा का निज़ाम फेल हो जाता है या ब्रेक हो जाता है तो पानी भी बंद हो जाता है, पीने के पानी की मुश्किलात होती है, बाकी पूरी ज़िंदगी रुक जाती है। तो लिहाजा वापडा के निज़ाम को बेहतर किया जाए ताकि ज़िंदगी रवा दवा रहे। और मेरी वापडा के हैदराबाद की इंतज़ामिया से पुरजोर अपील है कि खुदारा इस निज़ाम को जल्द से जल्द बेहतर किया जाए। नाज़रीन, प्रोग्राम सिंध इशू में अॼोको मौज़ू हैस्को जेको आहे सोने से असांजी ॻाल्हि ॿोल शहरनि सां जारी आहे। अवां काफ़ी सारे शहरनि जी ऐं सियासी समाजी अॻवाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि सभिनी जो चवणु इहो आहे त वापडा जेको तमामु घणी लापरवाही जो मुज़ाहिरो करे रहियो आहे, जंहिंजे करे शहरनि जी ज़िंदगी जेका आहे सा अज़ाब थी वई आहे। गुफ़्तगू जो सिलसिलो जेको आहे सो जारी आहे। इन सिलसिले में असीं हिते वठूं था नंढड़ी ब्रेक। तेसिताईं केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहिजो धरती न्यूज़।
वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे प्रोग्राम सिंधी शो में ख़ुशि आमदीद चऊं था। नाज़रीन, जीअं त असां पंहिंजे इंट्रो में तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं त अॼोके प्रोग्राम जो जेको असांजो मौज़ू आहे उहो आहे हैदराबाद इलेक्ट्रिक सप्लाई कॉर्पोरेशन जी जेके तबाहकारियूं हैदराबाद ऐं उन्हनि सां लाॻापियल ज़िलनि में जेके जारी आहिनि उन ते अॼु असांजी गुफ़्तगू जारी आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त इन सिलसिले में असां तव्हांखे ॿुधायो त इन गुफ़्तगूअ में असीं शामिलु कंदासीं अॼु सियासी समाजी अॻुवाणनि खे ऐं हितां जे शहरियुनि खे। इन सिलसिले में असीं हिते मौजूदु आहियूं हैदराबाद में। असां सां गॾु मौजूदु आहिनि हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी हैदराबाद ज़िले जा सदर सग़ीर कुरैशी साहब। त उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो इन बारे में मौक़िफ़ छा आहे, उन्हनि जो छा चवणु आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो इन लोड शेडिंग ऐं ओवर बिल्डिंग ऐं जेका हेस्को जी तबाहकारियूं जारी उन में हिकिड़ो वॾो वाज़े जेको आहे सो मौक़िफ़ हू रखनि था। उन्हनि जो चवणु इहो आहे त असां आवाम सां गॾु हर सूरत हर हाल में जेको आहे सो गॾु आहियूं। असां वापडा जी जेके आहिनि से या हेस्को जूं जेके तबाहकारियूं आहिनि उनजे ख़िलाफ़ु बिल्कुलु सरापा एहतजाज थी बीह रहंदासीं। हिते जेके जिन जा जेके SDOs आहिनि उहे इंतिहाई मुतकबिर ऐं इंतिहाई बदतमीज़ क़िस्म जा माण्हू आहिनि। असांजे यूनियन काउंसिल जे चेयरमैन 36 जे ज़ुबैर सिद्दीक़ीअ जॾहिं आवाम सां गॾिजी एहतजाज कयो बिजली 36 कलाकनि खां बंदिश जे ख़िलाफ़ु, त उनजे आकिल शाह जेको SDO हो उन जेको आहे सो FIR कटाए छॾी। इहो सॼो इमरान ख़ान न्याज़ीअ जे एमा ते थी रहियो आहे, उनजे चवण ते थी रहियो आहे। ऐं सिंध जे माण्हुनि खे वोट न ॾियण जी सज़ा ॾिनी पई वञे। जॾहिं तव्हांजे सिस्टम में 24,000 मेगावाट बिजली मौजूदु आहे ऐं तव्हांजी डिमांड आहे 21,000 मेगावाट बिजली, यानी 3,000 तव्हां वटि सरप्लस आहे। उनखां पोइ बि जेकॾहिं लोड शेडिंग आहे 8-8 कलाक 10-10 कलाक, त उनजो जवाबु असांखे ॿुधाइनि छा आहे। ॿी ॻाल्हि आहे त इमरान ख़ान न्याज़ी जी हुकूमत जेको जंहिंजो वज़ीर जेको बदतरीन आमिर अयूब ख़ान जो पोटो आहे उमर अयूब ख़ान, उनजे वज़ारत ऐलान कयो त जिन इलाइक़नि में बि लोड शेडिंग ऐं स्मार्ट लॉकडाउन आहे जिन इलाइक़नि में उते जेके आहे असां बिजली बंदि न थी वेंदी। ऐं बाक़ाइदा हिकिड़ो नोटिफिकेशन निकितो ऐं उन्हनि इलाइक़नि खे मुस्तस्ना करार ॾिनो हुयो लोड शेडिंग खां। जिन इलाइक़नि खे मुस्तस्ना करार ॾिनो हुयो उते 6 कलाक लोड शेडिंग थींदी हुई, नोटिफिकेशन खां पोइ 12 कलाक थियणु लॻी आहे। असां त हाणे ॾिजणु लॻा आहियूं त इमरान ख़ान कंहिं मसइले ते नोटिस थो वठे त असांखे डपु थो लॻे त अलाह साईं रहम करे उहा शइ हाणे ग़ाइबु थी वेंदी मार्केट मां। चवण जो ॻाल्हि आहे त हेस्को खे सिंध जे अवाम सां बदिलो वठण लाइ रखियो वियो आहे। हेस्को चीफ अब्दुल हक मेमण करप्ट बदनाम बदकिरदार तरीन माण्हू आहे। हुन जा ऑफिसर करप्शन में चोरीअ में डाकनि में इन्वॉल्व आहिनि, करोड़े रुपयनि जी रिश्वतूं खाइनि था। माण्हुनि खां ट्रांसफार्मरनि जे नालनि ते 50-50 60-60 हज़ार रिकवर पंहिंजो मेंटेनेंस जा वठनि था। उहे पैसा जेको आहे सो खीसनि में विझनि था। पुराणा रखियल ट्रांसफार्मर हणी उते नवां ट्रांसफार्मर अलॉट कराइनि था ऐं वरी उहे 10-15 लख रुपए में मार्केट में विकिणनि था। हेस्को इमरान ख़ान न्याज़ी ऐं उमर अयूब ख़ान जे चवण ते सिंध सां ऐं सिंध जे माण्हुनि सां दुश्मनी पई करे। बिजली जी कमी हुजे त पाकिस्तान जे ॿियनि इलाइक़नि में बि अहिड़ो एहतजाज थियनि न। अहिड़ी कमी कान्हे जहिड़ो असांखे अहिड़ो हशर आहे। हिते हिकिड़ी नाहेली आहे, ॿियो तसुब आहे। हिते जे कमनि जा धणी हितां जा माण्हू न आहिनि। भले हेस्को चीफ वेठो हुजे पर हेस्को चीफ को एॾो ताक़त वारा बाअख्तियार त न आहे। हिते ॿिया माण्हू आहिनि बाअख्तियार। हिकिड़ो नाहेल ऑफिसर आंदो वियो आहे दिल्ली जी वज़ारत में नून लीग जे ज़माने में। उहो चाहे थो त लाखड़ा पावर हाउस विकामे, उहो चाहे थो त कोटली जो पावर हाउस विकामे, उहो आहे। उन लाइ असीं रड़ियूं करे बीह रहिया आहियूं, नथा ॿुधनि त सुबुह सऊं सिधो। ऐं असांजे हर हक़ खां इनकार आहे। हींअर जेको थियो आहे ही MQM सॼी शरीक आहे, उन ते एतिराज़ कोन्हे, उन ते कोन उनखे बगल में विहारे वेठा आहिनि। इल्ज़ाम अची पीपल्स पार्टी ते बीठो आहे। तंहिंजे करे वापडा जो मामिलो तमामु संगीन मामिलो आहे। बहरालनि में मुंहिंजा भाग ॾींहंनि जा ॾींहं लाइट कोन्हे, गर्मी जी क़यामत ऐं हेतिरो लाइट जो बहरान माण्हू कीअं रही सघंदा मुंहिंजा भाउ। ऐं सभिनि खां पहिरीं अव्वल नंबर सिंध जे रिवासी जी हैसियत में जेको अमल थी रहियो आहे सम्झूं था इहे सभु ख़ासि स्पेसिफिक इहे सिंध खे निशानो ठाहिनि था। ॿिए नंबर ते जॾहिं बि वफ़ाक़ में हुकूमत हूंदी आहे कि आमिर जी या ॿियनि जी, नवाज़ शरीफ़ या इमरान ख़ान, सभिनि जो टारगेट पीस पार्टी जी हिमायत जे करे सॼो सिंध में जे तरीक़े सां इहे करे रहिया आहिनि। इहे मुल्क बदकिस्मती सां ज़ुल्म आहे ऐं ज़ाती आहे। हिन सां माण्हू जेके बेज़ार वेठा आहिनि अॻु बेरोज़गारी जे करे मुख़्तलिफ़ मामलनि जे करे, हीउ जेको आहे हिननि जो रवैयो आहे इहे मज़ीद माण्हू खे बदन थो करे पाकिस्तान सां।
रही ॻाल्हि पीस पार्टी जी, त पीस पार्टी माण्हुनि सां गॾु आहे, माण्हू पीस पार्टी सां गॾु आहिनि। असीं सम्झूं था हीउ जेको माहौल आहे, मौजूदा माहौल, नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुई, मीर आबिद शेर अली हुयो हुन में वज़ीर। हिते हिकिड़ो स्पेशल हिकिड़ो रंधावा साहब आयो CO जी हैसियत में, जेके 10 इयर्स में 10 सालनि में पीस पार्टी ट्रांसफार्मर लॻाराया, माण्हू पंहिंजे पैसनि सां लॻाराया, गवर्नमेंट जी मदद सां लॻाराया, हुनखां डबल करे रंधावा साहब जेको आयो CO वायसराय जी सूरत में, डबल करे उहो लाराए वियो हितां। जॾहिं माण्हू रोडनि ते आया, माण्हू मुज़ाहिमत कई, पोइ हितां उहो ट्रांसफर थी वियो। साॻे तरीक़े सां हींअर कुझु कई अरसे सां जेको मेमन साहिबु हो, अब्दुल हक मेमन साहिबु, बेशक हिते जो रवासी हो, पर उनजा इख़्तियार, उनजी जेके बि सूरत हाल पावर हुआ, उहो पावरलेस माण्हू हो। रमज़ान शरीफ़ में जेका वापडा जो रवैयो हो, इंतिहाई अफ़सोसनाक हो। करोना पोइ माण्हू खे तलक़ीन पिया कनि घरनि में रहो, पर वापडे जी सूरत हाल, हेस्को जी सूरत हाल तबाह कोन हुई, ऐं माण्हू परेशान थिया, तबाह थी विया आहिनि। उनजे मथां रिडक्शन्स और बिलिंग, अहिड़ा अज़ाब, माना सम्झो जे असीं कोई परदेस में वेठा आहियूं। वापडे जी जेतिरी मज़म्मत करियूं घटि आहे, हेस्को जी जेतिरी मज़म्मत करियूं घटि आहे। रही ॻाल्हि पीस पार्टी हर अवल माण्हुनि सां गॾु आहे। माण्हू जी जेका बि डिमांड हूंदी, पीस पार्टी उहो डिमांड में उन्हनि सां गॾु हूंदी। लिहाज़ा हिन सॼी सोच जे पोयां, पहिरीं आबिद शेर अली जे पोयां नवाज़ शरीफ़ जी सोच हुई, एंटी सिंध खे सम्झनि था ग़ुलामनि। हीअ अयूब ख़ान जो पोटो, गौर अयूब जो पुटु, हीअ कई सवाल ई न आहे सिंध वारनि खे कोई इज़त पेश अचनि। हीअ सॼी सोची सॼी स्कीम आहे। गौर अयूब जो पुटु, अयूब ख़ान जो पोटो, उमर अयूब ख़ान, इन वक़्तु सॼी प्लानिंग दानिस्ता इन्हनि इहो रवैयो अख़्तियार कयो आहे। लाइट माण्हू इस्तेमालु कनि था, क्या KPK में चोरी कोन्हे? हिते त माण्हू पेमेंट कनि था, बिल ॾियनि था। हिते बलूचिस्तान में छा सूरत हाल आहे, उते बंदि करियो न। जेके पेमेंट जो तसवुर ई कोन्हे, जिते क़बाइली इलाइक़नि में पेमेंट जो तसवुर ई कोन्हे, असीं सिंध वारा पेमेंट कनि था। असांखे हिननि ईअं सम्झियो ग़ुलाम, पर इहा ग़लति फ़हमी आहे। जेसिताईं पाकिस्तान पीस पार्टी आहे, जेसिताईं पीस पार्टी जी क़यादत मौजूदु आहे, ग़लति फ़हमी आहे। माण्हू मुज़ाहिमत बि कंदा, और थी सघे थो माण्हुनि खां अॻियां निकिरी वञनि। सिंध सां रवैयो, NFC अवार्ड हुजे, माली मामलात हुजनि, पहिरीं नवाज़ शरीफ़ कंदो, हाणे इमरान ख़ान, इहे सभु प्री प्लानिंग पिया कनि, पर हिननि जी भूल आहे। बिना सिंध पाकिस्तान नामुकमिल आहे। सिंध आहे त पाकिस्तान आहे, पाकिस्तान खे रखिणो आहे त सिंध खे ज़रूरी आहे सिंध जे माण्हुनि जे इन्हनि हमदर्दी कनि उन्हनि सां। वापडा हेस्को दुश्मन आहे, सिंध दुश्मन रवैयो बंदि कनि। हैदराबाद में सिंध में माण्हू लाइट न हुजण जे करे अस्पतालनि में जेके माण्हू मुहनि था, उन ज़िम्मेवार वापडा आहे, हेस्को आहे, सेप्को आहे। हिते बि सेप्को हेस्को में जेके बि माण्हू अस्पतालनि में इमरजेंसी में वापडे जी नालाइकी जे करे, लाइट न हुजण जे करे इंतकाल कनि था, उन्हनि जी FIR हेस्को सेप्को ते हुजणु खपे। या असांजो मुतालबो आहे सुप्रीम कोर्ट सां, पोइ नोटिस वठे। का असीं यतीम आहियूं? हींअर जेके सॼी बरसाति में जेको थियो आहे नालाइकी जे करे, करंट लॻण जे करे, हेस्को में जेके बि वाक़िया थिया आहिनि, उनजी FIR हेस्को CO ते थियणु खपे, उमर अयूब ते थियणु खपे। असीं मुतालबा था करियूं, इन जे पोयां उमर अयूब ख़ान आहे, इमरान ख़ान आहे। इहे थ्रेट था कनि पीस पार्टी जी हिमायत जे करे। असांजो इहो रवैयो इन्हनि इख़्तियार कयो आहे। हीअ पॉलिसी आहे। बरसाति में CM वज़ीर आला सिंध बिलावल भुट्टो जी हिदायत अची मीटिंग थो करे। हुन मीटिंग जे मामलनि जे करे उनजी फॉलोअप में हेस्को कमिश्नर हैदराबाद, DC हैदराबाद, DG HDA, MD वासा सभु मिली पंहिंजे एफर्ट खे कोशिशनि जे करे हिते बंदोबस्तु था कनि। जी नाज़रीन, प्रोग्राम सिंध इशू में अवां हैदराबाद जे शहरनि जूं सियासी समाजी अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं। वो तमामु घणा असांखे परेशान ॾिसण में आया हिन हेस्को जी जेके लाइट जे न हुअण जे करे हितां जा शहरी जेको आहे तमामु वॾो अज़ाब भोगे रहिया आहिनि।
एक तरफ़ त आलमी वबा कोरोना जहिड़ियूं जेके आहिनि से परेशानियुनि में माण्हू मुब्तला ऐं उनजे ख़ौफ़ में वरितल आहिनि। ॿिए तरफ़ वरी अगरि असीं ॻाल्हि कंदासीं त हिन कहर जहिड़ी गर्मीअ में लाइट जो न हुअणु माण्हुनि जो जीअण जेको आहे सो झंझाल करे छॾियो आहे। अवां हितां जे शहरनि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं, सियासी समाजी अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं, उन्हनि सभिनी जो इहो चवणु आहे त हीअ ॼाणी वाणी जेको आहे सो जेको वापडा या हेस्को असीं चऊं उन जा जेके अमलदार आहिनि उहे जेके आहिनि से माण्हुनि खे ॼाणी वाणी परेशान कनि था। उहे जेके आहिनि से जेके सुखिया सताबा माण्हू आहिनि उन्हनि खे त पैसनि ते लाइट विकिरो कनि था, उन्हनि खे पैसनि ते लाइट चोरी बि करण जी इजाज़त बि आहे। पर आम माण्हू जेको आहे सो इन में इन तकलीफ़ में जेको आहे सो मुब्तला थी चुको आहे। आम माण्हू जो जीअण जेको आहे सो लाइट न हुअण जे करे जंजाल थी वियो आहे। उन खां अलावा पोरियत तबिको ख़ासि तौर ते जेके नंढियूं नंढियूं फैक्ट्रियूं आहिनि, नंढा नंढा दुकान आहिनि, दर्ज़ियुनि जा दुकान आहिनि या ॿिया जेके नंढा नंढा दुकान आहिनि, उहो लाइट जे न हुअण जे करे बेरोज़गारी जे वर जेको आहे सो तेज़ी सां चढ़ी रहिया आहिनि। तमामु घणी परेशानियुनि खे जेको आहे सो उहे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि सभिनी जो बि मुतालबो इहो आहे त हुकूमत खे खपे त हिन तरफ़ फौरी तवजो ॾिए ताकी असां जिन परेशानियुनि मां गुज़री रहिया आहियूं उन्हनि खां जेको आहे सो बची सघूं ऐं पंहिंजे बचनि जो रोज़गार सुकून सां करे सघूं। 5 ॾींहं 6 ॾींहं लाइट न हुअण खां पोइ बि जेको आहे सो माण्हू जेसिताईं रोडनि ते नथा निकिरनि, माण्हू जेसिताईं सरापा एहतिजाज नथा थियनि, माण्हू पंहिंजो आवाज़ मीडिया जे थ्रू, सोशल मीडिया जे थ्रू जेसिताईं उन्हनि माण्हुनि ताईं नथा पहुचाइनि, वस वारनि ताईं नथा पहुचाइनि, तेसिताईं उनजो को तदारुक नथो थिए, को उनजो हल नथो थिए। उन खां पोइ बि अगरि ट्रांसफार्मर तब्दील करिणो आहे त उन जा पैसा बि जेको आहे सो आम माण्हू आम शहरी खे भरणा पवनि था ऐं उन में बि जेको आहे तमामु सुस्ती ऐं काइली जो मुज़ाहरो कयो थो वञे। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिन सॼी सूरत हाल में हुकूमत खे फौरी नोटिस वठी हिन मामले ते एक्शन वठणु घुरिजे त आम माण्हूअ जी ज़िंदगी जेका आहे सा उहा मामूल ते अची सघे। आम माण्हू जे परेशानी खे मुंहुं ॾेई रहियो आहे, जंहिं तकलीफ़ मां गुज़री रहियो आहे, उन सभिनी खां बची सघे। रियासत जी ज़िमेदारी आहे त माण्हुनि खे सहूलियतूं मुहैया करे ॾियणु, न की जेको आहे सो उन्हनि जे लाइ परेशानियूं पैदा करणु। नाज़रीन, प्रोग्राम सिंधी शू पंहिंजी पुॼाणी तरफ़ वञी रहियो आहे। पंहिंजे मेज़बान जहांगीर सेड़ो खे ॾींदा इजाज़त। अॻे हफ़्ते साॻे टाइम ते प्रोग्राम सिंधी शू में कंहिं नए मौज़ूअ सां अवां सां शामिल गुफ़्तगू रहंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।